मसात गूंज जी करम खान जे गोठ में भी का खबर न पई। अच्छा त करम खान जे गोठ में भी कूंज जी ख़बर न पई त आखिर कूंज वई किॾां? मसात मूंखे एतिरो ॿुधा तुंहिंजी बचल खां अलावा कंहिं ॿिए सां दुश्मनी आहे? मासात अचू बच्चल खां अलावा हिक शख्स सां दुश्मनी मुंहिंजी ज़रूर हुई, पर हा उहो शख्स ही गोठ भी छॾे हलियो वियो आहे। मसात आखिर उहो आहे केरु? मासात तूं ॿुधण चाहीं थो त उन जो नालो छा आहे? मासात उहो जवाद आहे, जवाद, जेको मुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन आहे। मसात जवाद इहो ॾिने वारो भाउ? हा मासात इहो ई ॾिने वारो भाउ जवाद आहे, जंहिंखे हिन ॻोठ मां तड़े कढियो वियो हुयो। मसात हाणे इहो जवाद किथे हूंदो, इहा तव्हांखे हाणे ख़बर आहे? हा मासात मूंखे ख़बर आहे त हाणे जवाद किथे हूंदो। जवाद हिन वक़्तु हाकिम खान जे ॻोठ हूंदो, छो त हू हाकिम खान जो ख़ासि चिमचो आहे। मसात पोइ हलूं हाकिम खान जे ॻोठ, हली जवाद खे हथ कयूं, मतां कूंज इन अठ मिली वञे। हा मासात चवीं सही थो, मतां हुजे जवाद वटि कूंज, पोइ हलूं था हाकिम खान जे ॻोठ, जवाद खे ॻोल्हियूं था त इन वटि कूंज हूंदी। मसात हलण खां त हलूं, पर कुझु माण्हुनि सां गॾु हलूं, छो त पहिरियों ई पंहिंजे ख़ानदान सां हाकिम खान जी दुश्मनी हले थी। मासात कुझु माण्हू गॾु करे कोन हलंदासीं, भले ही सिर वञे त वञे, छो त तोखे ख़बर आहे असां सिंधी गैरतमंद आहियूं, बनी ऐं वनीअ ते सिर कुर्बान करे छॾींदा आहियूं। मासात हाकिम खान जे ॻोठ ज़रूर हलंदासीं, जवाद खे ॻोल्हे उन खां जांच ज़रूर कंदासीं त कूंज उन वटि आहे या न। जेकॾहिं कूंज उन वटि मिली त पोइ इन जवाद खे सिधियूं गोलियूं मां हणंदुसि, मां सीधे वारियूं, त उन कुधो कमु छो कयो आहे?